जेकॾहिं अव्हां कंहिं नएं शहर में रिहाइश जी मनसूबाबंदी करे रहिया आहियो त कैनेडा या यूरोप मुंतक़िल थियण ते गौर करे सघिजे थो। इकनॉमिक्स इंटेलिजेंस यूनिट 2022 लाइ सॼी दुनिया में रिहाइश लाइ बहितरीन शहरनि जी लिस्ट जारी करे छॾी आहे। हिन लिस्ट में सॼी दुनिया जे 173 शहरनि खे शामिल कयो वियो आहे, जिन जी दर्जेबंदी सहूलतुनि, ॾोहनि जी शरह, सियासी इस्तेहकाम, सावक ऐं ॿियनि शयुनि खे नज़र में रखंदे कई वई आहे। लिस्ट में पाकिस्तान जो हिकु ई शहर कराची शामिल आहे, जेको 173 मां 168 नंबर ते आहे। रिहाइश लाइ सभ खां बहितरीन शहरनि में यूरोप अॻु भरो आहे ऐं टॉप 11 मां 6 यूरोपी शहर आहिनि। लिस्ट मूजिबि ऑस्ट्रिया जी राजधानी वियना खे दुनिया जो बहितरीन शहर करार ॾिनो वियो आहे, जॾहिं त गुज़िरियल भेरे पहिरियों नंबर आयल न्यूज़ीलैंड जो शहर ऑकलैंड 34 नंबर ते हलियो वियो आहे। वियना खां पोइ डेनमार्क जो शहर कोपनहेगन ॿिए, स्विट्जरलैंड जो शहर ज्यूरिख, कैनेडियन शहर कैलगरी गॾियल तौर ते 3, जॾहिं त कैनेडा जो ई हिकु ॿियो शहर वैंकोवर 5 नंबर ते आहे। स्विस शहर जिनेवा 6, जर्मनी जो फ्रैंकफर्ट 7, कैनेडा जो टोरंटो 8, नीदरलैंड जो शहर एम्स्टरडैम 9, जॾहिं त जापानी शहर ओसाका ऐं ऑस्ट्रेलिया जो शहर मेलबोर्न गॾियल तौर ते 10 नंबर ते आहिनि। इन जी भेट में दुनिया में रिहाइश लाइ सभ खां अणवणंदड़ शहरनि में तेहरान, दवाला, हरारी, ढाका, पोर्ट मोर्सबी, कराची, अलजज़ाइर, त्रिपोली, लागोस ऐं दमिश्क शामिल आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk